Assalamualaikum, this is Abdur Rauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा जेके आम सवाल आहिनि उन्हनि जे बारे में डिस्कस कंदासीं। असां पहिरियां उन जा 4 लेक्चर अपलोड करे चुका आहियूं जेके असांजा SST टेस्ट जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू थियण वारी आहे। मोस्टली प्रोबली जेको आहे अप्रैल में थींदी। उन जे हिसाब सां ही मोस्टली आम क्वेश्चन आहिनि। अॼु असांजो पहिरियों सुवालु आहे त लतीफ़े शेर जेको आहे भेरूमल महरचंद अडवाणी साहिब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त लतीफ़े बाग़ जो शेर रशीद अहमद लाशारी साहिबु लिखियो। हीणा हर कंहिं वहीणा नारायण दास मलकाणी साहिब जो लिखियलु आहे। सिरा गुल उमर बिन मोहम्मद दाऊद कोटू साहिबु लिखियो। तहज़ीब इख़लाक़ मिर्ज़ा कलीज बेग साहिबु लिखियो। आफ़ताब अदब फ़तेह मोहम्मद सेवाणी साहिबु। मलमल जो चोलो उस्मान अली अंसारी साहिबु। ग़रीबुल लुग़ात भेरूमल महरचंद अडवाणी साहिबु लिखियो आहे। अठो माण्हू इहा कहाणी आहे सिराजुल हक़ साहिब जी। वण जी मौत कहाणी आहे सिराजुल हक़ साहिब जी। ए दर्द हलिया इहो कहाणियुनि जो मजमू आहे त सिराजुल हक़ साहिब में वणिजो। अहिड़े हिसाब सां सवालु ईंदो आहे त ए दर्द हलिया इहो सिराजुल हक़ साहिब जो कहिड़ो मजमू आहे, त इहो बि तव्हांखे यादि रखिणो आहे त इहो कहाणी जो मजमू आहे। अहिड़े हिसाब सां बि सवालु अची सघिजे थो। हूंदासीं हयात इहो बि अफ़सानो आहे ग़ुलाम रब्बानी साहिब जो। नेठि बहार ईंदो अफ़सानो आहे ग़ुलाम रब्बानी साहिब जो। अखिणियूं अजायूं अफ़सानो आहे ग़ुलाम रब्बानी साहिब जो। हाणे असां कुझु मिर्ज़ा खलीज बेग जे बारे में जेके मोस्ट उन जा बुक्स आहिनि त उन जे बारे में असां थोरो लिटिल बिट पढ़ंदासीं। जीअं पहिरियों असांजो आहे त लीला मजनू जेको आहे ड्रामो मिर्ज़ा खलीज बेग 1880 में लिखियो। ॿियो आहे त ख़ुर्शीद 1887 में मिर्ज़ा खलीज बेग साहिबु लिखियो। ॿियो आहे त लोभी ऐं ठोगी इहो बि मिर्ज़ा खलीज बेग साहिब जो ड्रामो आहे। इहो बि मिर्ज़ा खलीज बेग साहिबु लिखियो ऐं हिन जो ॿियो ड्रामो आहे त नूर जहान ऐं जहांगीर इहो बि मिर्ज़ा खलीज बेग साहिब जो ड्रामो आहे। ॿियो सुवालु आहे त मिर्ज़ा खलीज बेग जा जेके मशहूरु किताब आहिनि क़दीम सिंध चचनामो सिंधी जी तारीख़ इहे बि मिर्ज़ा खलीज बेग जा आम बुक्स आहिनि। ऐं मिर्ज़ा खलीज बेग जी शाइरी जो जेको मजमू आहे उहो आहे दीवान खलीज। ॿियो मिर्ज़ा खलीज बेग जेको आहे लुग़ात लतीफ़ी लुग़ात क़दीमी बि मिर्ज़ा खलीज बेग साहिब जो लिखियलु आहिनि। मिर्ज़ा खलीज बेग जेको आहे अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखंदो हो जंहिं 400+ जेके किताब लिखिया। ॿियो सुवालु आहे त नूर जहान नाविल लवानी जा लाल डॉक्टर गुलबख्शानी साहिबु लिखियो आहे। मक़दमा लतीफ़ी रूहे रिहान डॉक्टर गुलबख्शानी साहिबु लिखियो आहे। तज़किरा मशाहिर सिंध दीन मोहम्मद वफ़ाई। शाह जे रिसाले जो मुतालो दीन मोहम्मद वफ़ाई। लुत्फ़ुल लतीफ़ दीन मोहम्मद वफ़ाई साहिबु लिखियलु आहिनि। इहे मोस्ट इम्पॉर्टेंट बुक्स आहिनि। क़दीम सिंध ग़रीबुल लुग़ात पहाकनि जी पीड़ भेरूमल महरचंद अडवाणी साहिब जा लिखियलु आहिनि। मखदूम अबुल हसन पहिरियों आलिम हो हिन सिंधी रस्मुल ख़त तयारु कई। ॿियो सुवालु आहे त सर्द लाश जो सफ़र इहो कहाणी आहे अमर जलील जी। इहो अहिड़े हिसाब सां सवालु ईंदो आहे त सर्द लाश जो सफ़र जेको अमर जलील लिखियो आहे पर इहा छा जो मजमू आहे त इहो कहाणी जो मजमू आहे। फ़िक्र जी आज़ादी मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु। अदब तालीम ऐं सियासत मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु। फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब जा इहे इम्पॉर्टेंट किताब आहिनि। इहे हुआ असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट सिंधी जा आम सुवाल। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में वधीक सिंधी जा जेके आम सुवाल हूंदा SST टेस्ट लाइ डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।